पक्की खबर अथव न ही जेके भोरड़ा जन के फकीर दर 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 पिनाईदा पिया वतन इन्हनि जो पैदा कंदड़ केर आहे उहो ई अल्लाह जेको गडह जो भी बनाईंदड़ा भोलड़े जो भी बनाईंदड़ा रिछ जो भी बनाईंदड़ा कील जो भी बनाईंदड़ा शींह जो भी बनाईंदड़ा त इंसान जो भी बनाईंदड़ा बनाईंदड़ सभिनी जो हिकिड़ो आहे हज़रत बायज़ीद बुस्तामी छो त मुंहिंजी तकरीर हूंदी आहे हिकिड़ो नारो उन सां गॾु वो नारो कहिड़ो गुल हुजे त खुशबू करे न त बिना खुशबू जे गुल कहिड़ो डॉक्टर यार हुजे त वफा करे न त बिना वफा जे यार कहिड़ो दीन जो जलसो हुजे त हिन कलब जी कट लहे वरन जलसे जो फ़ाइदो ई कहिड़ो हज़रत बायज़ीद बुस्तामी रहमतुल्लाह तआला अलैहि वञन पिया त साम्हूं कुत्तो हिकिड़ो आयो जेको पुछड़ो लटकाए हज़रत बायज़ीद जे साम्हूं बीही अजीब अजीब आवाज़ करण लॻो केर आवाज़ करण लॻो कुत्तड़ो हज़रत बायज़ीद बुस्तामी रहमतुल्लाह तआला अलैहि उन कुत्तड़े जूं ॻाल्हियूं ॿुधी पंहिंजी अखियुनि में लुड़क लड़ी आयनि उहे लुड़कड़ा उघी उन कुत्तड़े ॾे निहारे चयो त न तुंहिंजो कमाल आहे न मुंहिंजो कमाल आहे हे मर्ज़ी सभ बेनियाज़ जी आहे गुलाम जेको गॾु हुयो हैरत में पइजी वियो त कुत्ते त पंहिंजे ॿोलीअ में अजीब कऊं कऊं पे कयूं बायज़ीद सुहिणे भरी जवाब ॾिनो ख़ैर कुतड़ो वेंदो रहियो बायज़ीद बुस्तामी जॾहिं ख़ैर सां वेठा थक भॻो गुलाम चयो मुंहिंजा साईं इन राज़ तां थोड़ो पर्दो त खणो कुत्तो कुझु ॻाल्हाए पियो छा पाण फरमायो हा ॻाल्हाए पियो तो न ॿुधो असां जवाब ॾिनो मुंहिंजा साईं जवाब त ॿुधो चवे छा पियो पाण फरमायो अल्लाह जा बाना कुतड़ो मां बायज़ीद सां सवाल करे रहियो हो ऐ बायज़ीद बुस्तामी तुंहिंजी दुनिया में अचण खां अॻु में उहा कहिड़ी नेकी हुई जेका अल्लाह पंहिंजे दरबार में पसंद कई ऐं तोखे इंसान बनाई ऐं मुंहिंजो दुनिया में अचण खां अॻु में कहिड़ो ॾोह हुयो जो अल्लाह जी ज़ात मूंखे इंसान न बनायो कुत्तो बनाए छॾी हज़रत बायज़ीद बुस्तामी जा लोग लड़ी आया पाण फरमायो न अजमण खां अॻु में का मुंहिंजी नेकी हुई न वरी दुनिया में अचण खां अॻु में का तुंहिंजी बुराई हुई चई पोइ ही छा है चई मर्ज़ी मुंहिंजे मालिक जी आ इंसान बनाए उन जी मर्ज़ी आ हैवान बनाए उन जी मर्ज़ी आ ऐ मुंहिंजा मुस्लमान भाउ अल्लाह तो असांखे इंसान बनायो आहे जो शुक्र अल्हम्दुलिल्लाह रुगी इंसान न इंसान बनाए वरी उन महबूब मुस्तफा जो रब गुलाम बनायो आहे जे उम्मती हुजण जे लाइ अंबिया झोलियूं खणी दुआऊं घुरंदा जे उम्मती हुजण जे लाइ हज़रत ईसा अलैहिस्सलाम जेको जी जल अम्बड़ जे पेट मां बिना पीउ जे ईंदो आहे या उख्त हारून मा कान अबूकी इम्रअ सौइन व मा उम्मुकी बगिया कुरान करीम जो आयतों ज्यादा पढ़ाना मुझा दोस्त अजीज जडे बीबी मरियम जे पेट में बारड़ो ज़ाहिर थियो गोठ वारा चवण लगा ओ हारून जी न्याणी तुझो अबो के दोने का तुझी अमड़ के दीने का तुझो खानदान के
केॾो नेक हेॾे नेक खानदान में ही तूं छा करे आई आया तूं घणियूं किसो लंबो मुंहिंजा दोस्त ॻोठाणनि जे ताननि मेणनि खां तंग थी करे ॻोठ छॾे वञी ॿाहिरि वेठी आ मुंहिंजा दोस्त जे वक़्त में बीबी मरियम जे वजूद मां नंढड़ो बचड़ो हज़रत ईसा अलैहिस्सलाम अची रहियो आ खजीअ जे वण जे हेठों वेठी आ खजीअ जी सुकी काठी लड़कंदी आ उन सुकी काठीअ में हथ विझी करे मुंहिंजा दोस्त हिक मां दर्द सही रही आ सर्दियूं सहेलियूं भर में नाहिन औरतूं भर में नाहिन अल्लाह का सवा कोई मौजूद नाहे अल्लाह जे कुदरत सां बचड़ो पैदा थी पवंदो आ बचड़े खे मां जन्म ॾींदी आ उन बचड़े खे हथ में खणी करे अर्श मुअल्ला दे निहारे करे चवंदी आ जेकॾहिं मां हिन घड़ीअ खां अॻु में मरी वञा हे दुनिया जा मेणा न ॾिसां हे दुनिया जा ताना न ॿुधां त ॾाढो भलो हुयो क़ालत या लैतनी मितु क़ब्ल व कुन्तु नसियम मनसिया ओ मुंहिंजा मौला हेड़े ॼमण खां अॻु ई मूंखे मारे छॾी हेड़ी ज़िंदगीअ खां अॻु में ई घुराए छॾी अॼु दुनिया जा मेणा कोन सहणा पवन मुंहिंजे अल्लाह फरमाइस ओ मुंहिंजी बानी तूं फिक्र न कर जेको बिना पीउ जे पुट ॾियण ते कादरा उहो उन पुट जे मां जी लॼ रखण ते बि कादिर अल्लाह जे ज़ात फरमाइस मुंहिंजी बानी तूं फिक्र न कर तुझो अल्लाह बेवस नाहे तुझो अल्लाह वॾो ताक़तवर आ जेको बिना पीउ जे पुट ॾेई सघे थो ॾिसजां त उहो तुंहिंजो रब तुंहिंजे इज़त जी कीअं थो हिफ़ाज़त करे बीबी मरियम खे अल्लाह जो हुक्म थियो दुनिया खां डिॼुनि मौला कहिड़ो कंद खणी वञा मूंखे माण्हू ताना अमड़ जा जाना था ॾियनि मूंखे माण्हू मुंहिंजे बाबे जा जाना था ॾियनि ओ मुंहिंजा करीम रब तू जानी तो मां पाक हां मुंह में काई पलीती नाहे अल्लाह जे ज़ात फरमायो ओ मुंहिंजी बांधड़ी पंहिंजे बिरादर में न बचड़े खे खणी वञ निधण को नाहे लावारिस नाहे इनखे विच बिरादर में रखी करे बिरादर के सॾु कर चओ हली अचो जेॾी महिल बिरादर वारा तुंहिंजे साम्हूं अचनि तोखां पुछनि त ही केरा बेफिक्र थी चइजां मुखो छो था पुछो छही केरा जेको आयो आ इन का पुछो त केरो ऐं छा जे लाइ आयो आ जेको आयो आ इन खां पुछो न मुखो छो था पुछो बीबी मरियम अल्लाह जे हुक्म सां ॻोठ में आई पंहिंजे बचड़े खे आॾो रखे थी ओड़े पाड़े जो मायूं मर्द जे गॾु थिया या उख्त हारून मा कान अबूक इम्रअ सऊ व मा कानत उम्मुक बग़िया ओ मरियम तुंहिंजी मां अहिड़ी कान हुई तुंहिंजो पीउ अहिड़ो कोन हुयो ही छा करे आई ॾिठई सॼो राॼ गॾु थी वियो आहे अर्श ॾे निहारे पंहिंजे बिरादर ॾे निहारे बचड़े ॾे चीच खणी चवे थी फअशारत इलैहि इशारो ॾेई बचड़े ॾे चवे थी क़ालू कैफ़ नुकल्लिमु मन कान फिल महदि सबिया मुखा छो था पुछो त हे किथों आंदो थई अल्लाह बात ॾिनो अथव हिन अचण वारे खां पुछो त किथों आयो हुई माण्हुनि चयो ओ मरियम कॾहिं ईअं बि थियो आहे त बचड़ो ॼमण सां ॻाल्हाए चवे थी जे अॻु में न थियो आहे त न थियो हुजे पर अॼु तव्हांखे थी ॾेखारींदो सभिनी माण्हुनि खिली मजाक चथर करे ऐं हज़रत ईसा ॾे निहारे चयो छोकरा तुंहिंजी मां थी चवे त हिन खां पुछो ॾे त ख़बर तूं केरु हई किथों आयो हई वाह मुंहिंजा करीम रब वाह मुंहिंजा सुहिणा रब लतीफ़ सरकार दाह कई
हाजी नज़ीर अहमद जो लतीफ़ खे गाया जा बेशक कुरान भी पढ़बो लतीफ़ खे भी पढ़बो लतीफ़ फरमायो माती थी न मारोई वाह सुभान अल्लाह माती थी न मारोई सुनी तुझो अल्लाह जो आगे सवन बहन जाल खड़ा कल से मंजिला है ओही मालिक आगे जेको बाग पहुंचाई दुई मारुई सुनो लतीफ सरकार तमारी जे लफ्ज़न में बीबी मरियम जी गाल करे रहे हो बीबी मरियम चयो पुछो माण्हू ने पुछो छोकरा केरा किथां आयो अल्लाह जो कुरान गवाही ॾेई रहियो कुरान अल्लाह जो गवाही ॾेई रहियो उन नंढड़े ॾींहंनि जे हज़रत ईसा जवाब ॾिनो ओ मुंहिंजे जी जल अमड़ ते तुहमत हणण वारा खबरदार थियो जेको हलाली हूंदो आ पंहिंजे जी जल जे मथां तख बि बर्दाश्त को न करे सघंदो आ इन्नी अब्दुल्लाह आतानियल किताब वजअलनी नबिया मुझे जी जल अमड़ ते तुम हणण वारो खबरदार थियो अल्लाह जो बानो बणजी आयो मुझे अमड़ ते तुम न हणो मां तव्हां दे रब जे तरफां नबी बणजी आयो अल्लाह जे तरफां अब्दुल्लाह आतानियल किताब नबी तो बणजी आयो पर सहीफे वारो न जो तमाम अंबिया सवा हजरत दाऊद अलैहिस्सलाम जे हजरत मूसा अलैहिस्सलाम जे हजरत ईसा अलैहिस्सलाम जे ऐं मुंहिंजे महबूब मोहम्मद करीम जे बाकी तमाम अंबिया मां कंहिंखे सहीफा मिलिया कंहिंखे इशारा मिलिया हजरत ईसा अचण सां दसे रहियो आ मां सहीफे वारो न आहियां मां त साबित किताब खणी आयो इते बिहार हिकिड़ी ॻाल्हि सम्झाइण थो चाहियां हजरत ईसा अलैहिस्सलाम खां अॻु में हजरत ईसा अलैहिस्सलाम खां अॻु में दुनिया में कंहिंजो को न ॻाल्हायो त कंहिंखे ख़बर ई कान हुई हजरत ईसा अचण सां पंहिंजे नबी हुजण जो ऐलान कयो अमड़ जे मथां दाग ड्राहे करे नियापो कहिड़ो ॾियणु चाहियो दुनिया खे नियापो ॾिनो त ख़बरदार थी यादि रखजो नबी जेको हूंदो आहे अमड़ जे पेट में भी नबी हूंदो आहे त ज़मीन ते कदम रखण महल भी नबी हूंदो आहे जेको नबी हूंदो आहे उनखे अमड़ जे पेट में भी ख़बर हूंदी आहे त मां नबी आहियां ज़मीन ते ईंदो आहे तॾहिं बि बाख़बर हूंदो आहे त मां नबी आहियां ऐलान फ़क़त तॾहिं कंदो आहे जॾहिं रब जो हुकुम थी हजरत ईसा अलैहिस्सलाम छा ॿुधाए रहियो आहे जो मुंहिंजे मुस्तफ़ा जे दीन जी तबलीग करे रहियो आहे हजरत ईसा अलैहिस्सलाम दुनिया खे ॿुधाए रहियो आहे त जंहिं महबूब जे उम्मती थियण जे लाइ मां क़ल्बे जे लाइ रब जे दरबार में अर्ज़ कंदुसि उहो मुंहिंजो महबूब 40 सालनि ताईं घणनि सालनि ताईं वरी जो घणनि सालनि ताईं 40 सालनि ताईं ऐलान नबूवत कोन कंदो ऐलान नबूवत कोन कंदो बेवकूफ़ समझंदा त बेखबर हुयो मां उन महबूब जे उम्मती हुजण जे लाइ सवाल रब खे कंदुसि रब कबूल कंदो अल्लाह अर्शन से घुराईंदो वरी महबूब जे उम्मत में अची करे कलमो पढ़ंदुसि दुनिया खे ॿुधाइण लाइ त जो उम्मती ॼमण सां ॻाल्हाईंदो आहे उन जो नबी त ॼमंदे जाम हूंदो आहे
ऐ मुझा दोस्त अजीज मुझे महबूब मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जा दीवानो मौजू वरी मिलाद जे तरफ घणो टिड़ी वींदो मोटी ते इन करे थो अचा त तोखे मुबारक ॾिनम त तोखे मुबारक जो अल्लाह महबूब जो गुलाम बनायो आ इन करे ॿुधायम त उन मुस्तफा जो रब तोखे गुलाम बनायो आ जंहिंजे उम्मती हुजण जे लाइ हज़रत ईसा जहिड़े जवान दुआ घुरी कहिड़ी दुआ घुरी ओ मुंहिंजा मौला बिना पीजे अमड़ जे पेट में वजूद ॾियण वारा मौला बिना पीजे दुनिया जे आॾो मूंखे पैदा करण वारा मौला बिना पीजे पैदा कई पंहिंजे मर्ज़ीअ सां ॼमण सां नबूवत जो ऐलान कराई पंहिंजे मर्ज़ीअ सां किताब जो ऐलान कराई पंहिंजे मर्ज़ीअ सां अमड़ जी तुहमत लाहण जो ऐलान कराई पंहिंजे मर्ज़ीअ सां पर मुंहिंजा मौला सब कुछ पंहिंजे कुदरत जे मर्ज़ीअ सां कई अॼु हिकिड़ो सुवाल मां ईसा जो क़बूल कर रब चवे थो मुंहिंजा सुहिणा नबी चवे थो मुंहिंजा मौला जेको तुंहिंजो आख़िरी नबी आ जेको अंबिया जो भी इमाम आ मुंहिंजा करीम रब जंहिंजे करे काइनात सजी बनाई थई मुंहिंजा मौला इन दुनिया जे अंदर मां ईसा के उन मुस्तफा जो उम्मती करे रहाइजा ओ गोठ हाजी अहमद काठियो वारो या गोठ हाजी अहमद काठियो जे पट ते वेही करे शमन फकीर जे सजल दावत में अचण वारो फकार जड़े जवान जे मेहनतन जे नतीजे जे कोशिशन में अचण वारो जरा गौर कर अल्लाह तोखे केड़ी तकलीफ आई अमड़ जे पेट में निकते ताई विचारे मौलवी जे कन में चई मुबारक थे मुस्तफा जे उम्मत जे घर में पैदा थियो तकलीफ काई कान कई इन करे तोखे मुखे कदर नाहे मुंहिंजा जानी मुंहिंजे महबूब मुस्तफा जे निस्बत जो कदर कर ये उहा निस्बत आ जेका न तोखे हिते निधन को थियण ॾींदी न कब्र में निधन को थियण ॾींदी न हशर में निधन को थियण ॾींदी तमा अर्ज पे कयो तो शुक्र कर अल्लाह जो जह करीम रब इंसान बनायो इंसान बराबरी पंहिंजे महबूब मुस्तफा जो गुलाम बनायो चो शुक्र अल्हम्दुलिल्लाह 3 नंबर ते हुजूर जो गुलाम बनाए वरी हिन दुनिया जे फितनन ऐं फसादन वारे दौर में पी पुट खां बेज़ार मां धी खां बेज़ार दोस्त खां बेज़ार कोई मफाद खां सवा कोई नाहे कंहिंजो यार एड़े फितने वारे दौर में अल्लाह जी ज़ात अॼु तो असांखे उहे चंद घड़ियूं नसीब कयूं हन जन घड़ियुनि में अॼु कंहिं ॿिए जे लाल कंहिं नोट जे लाल कंहिं वोट जे लाल अॼु पट ते गल थी मोहम्मद अरबी घोट जे लाइ वेठा जह जमीन ते अज तू वेठो है कुरान पढ़ी ॿुधाई त इहा ज़मीन ॻाल्हाईंदी आहे हाय कॾहिं ॻाल्हाईंदी ॻाल्हाए हींअर बि थी पर तूं असां ॿुधो कोन था अॼु कुरान ॿुध त कॾहिं ज़मीन ॻाल्हाईंदी जॾहिं तूं ॿुधंदी इज़ा ज़ुलज़िलतिल अर्दु ज़िलज़ालहा इज़ा ज़ुलज़िलतिल अर्दु ज़िलज़ालहा जॾहिं ज़मीन में ज़िलज़िलो अची वेंदो 10 आशारिया न हूंदो 8 आशारिया न हूंदो मगर अल्लाह जी तरफ खां जॾहिं सुनो मुंहिंजा दोस्त अल्लाह जो फरिश्तो इसराफील अलैहिस्सलाम सूर फूकींदो उन सूर फूकण जो अंदाज़ छा हूंदो इज़ समा
तौरात कुरान सचो कुरान सचो कुरान जी सच्चाई के तो समझो ही कोने तो बस घर में ठाहे अतर हणी कुंड में रखिया भला पार त थई पैसा तुझे हेठो तो रखा लिखिया पिया हो जने सोन मथो रखा चोर अचे त ॾिसे त कुरान पियो पाणी हटी वींदो तो खे अदब कुरान जो कोने त चोर अदब कुरान जो छो कंदो तो दौलत जो ज़ामिन कुरान के समझो तो सोन जो ज़ामिन कुरान के समझो कुरान त तुझे ईमान जो ज़ामिन कुरान त तुझे शिफा जो ज़ामिन कुरान त तुझे हिदायत जो ज़ामिन कुरान त तुझे ला आयो ही न करया त ओ फटकल तू मूंसां प्यार कर त मां तोखे इन गंद मां कढी सोने नूर वारे रस्ते ते वठी कुरान इन जे ला आयो आ इहो कुरान करीम इन जो अदब कर ओ मुसलमान अदब कर इन कुरान करीम ला तो छा समझो आ इहो ओ कुरान वनुनज़िलु मिनल कुरान मा हुवा शिफा व रहमतुल लिल मुमिनीन अल्लाह जे ज़ात फरमायो ई उहो कुरान करीम जेको बीमार जो इलाज कहड़ी बीमार जो बुखार जो इलाज डॉक्टर वटा तुझे टीबी जो इलाज डॉक्टर वटा तुझे ब्लड जो प्रेशर जो इलाज डॉक्टर वटा तुझे शुगर जो इलाज डॉक्टर वटा कुरान वट कहड़ो इलाज अल्लाह जो कुरान बुधाए रहियो आ जेको इलाज डॉक्टरन के समझ में न ईंदो आ उन जो इलाज कुरान में मौजूद हूंदो आ छो त जिते दुनिया जे जागरण जो वातो बंद थी वञे दुनिया जे जागरण जी जुबान न हले आहे त मर्ज पर अलाए कहिड़ो आ जिते उहे चवनि अलाए कहिड़ो आ उते क़ुरान करीम अल्लाह जो पाक कलाम चवंदो मायूस न थी जा जिते इन्हनि जे अकुल जी इंतहा हूंदी आ उते अल्लाह जे मेहरबानी जी इब्तिदा हूंदी आ ओ मुसलमान बचड़ो चाक ना है डॉक्टर जो दवाऊं कराई थम फर्क न तो पे खबर ना है चाहे कहे तावीज वारे दे वन्या तावीज लिखी दे ओ खुदा जा बाला एकड़ो ही तावीज तो के जी सजन साईं जो चलियो फकीर तो न से केड़ो घरवारी के दुरूद पढ़न जी आदत विच घरवारी के सूरह फातिहा अलहम्द शरीफ याद कराए उन जे पढ़न जी आदत विच रब काबा जो कसम खणी तो चवा ओहा हमर खुश नसीबा ओहा जी जल खुश नसीबा जेडी मला बचड़े के फीड कराइण जेला बचड़े के थन प्यारण जेला या बचड़े के खीर प्यारण जेला पढ़ंदी वी दिया बचड़े के खीर प्यारी दी वी दिया सूरह फातिहा तिलावत करदी वी दिया बचड़े के खीर प्यारी दी वी दिया हजार भो वेही पुत विजन उन जो वारिस मुझो रब दुनिया जा हजारे भोपा चवनी पुतता विजो हिय तू खिली चवी से ये के निधन कर के ट्रपने बाधणी साईं वारो मां निधन को नया मां धणी साईं वारो हा तोखे अंदाज़ो ही कोने सूरह फातिहा अलहम्द शरीफा इन जो बियो नालो उम्मुल किताब उम्म चेबो मां के उम्म चेबो बुनियाद के उम्म चेबो जड़ के सजे कुरान करीम जी अमड़ सजे कुरान करीम जो बुनियाद सजे कुरान करीम जी जड़ किथे आ जो इन सूरह फातिहा में मौजूद आ सूरह फातिहा के पढ़ी जड़ सजे कुरान करीम जी तिलावत करे छे राज केड़ो कुरान खोले राज केड़ो हाफिज हन के बटे हाफिज हो जन मां कुरान पढ़ा वरी उन का पो पूछजो वलक़द आतैना मौजू बटी जी पाणे सबम मिनल मसानी वल कुरानल अज़ीम वलक़द
ऐं शक न कजो अल्लाह छा थो चवे क़ुरान में ऐं शक न कजो बेशक भी ॿुधो अथव तहक़ीक़ भी ॿुधो अथव लेकिन बेशक तहक़ीक़ जो मतिलब चाहे शक न कजो आतैना पंहिंजे महबूब खे अता कयो अच्छा सबअ मिनल मसानी सत आयतूं जेके बार बार पढ़ियूं वेंदियूं सत आयतूं जेके बार बार पढ़ियूं वेंदियूं वल क़ुरानल अज़ीम महाराड़िया पर पोइ बि सम्झण जी कोशिश कयां जिते क़ुरान करीम में वाह ईंदो आहे माना हिक खां पोइ ॿिए जो ऐलान कंदो आहे सत आयतूं बि अता कयूं थमे ऐं क़ुरान बि अता कयो थमे मौला छा इहा सूरह फातिहा सत आयतूं सूरह फातिहा में मौला छा सूरह फातिहा क़ुरान नाहे छा सवाल वॾो जेकॾहिं जवाब पुछी त जवाब मानिया या तूं जवाब ॾे त 114 सूरतुनि में सूरह फातिहा आहे या नाहे जवाब ॾियो आहे ड्राइवर मुझे जो पानी है आहे सूरह फातिहा कुरान में सूरह फातिहा का सवा घणी सूरतूं हन जो 113 ॻाल्हायो 100 सूरह फातिहा 114 लेकिन अल्लाह तो फरमाए वलक़द आतैनाक सबअन मिनल मसानी वल क़ुरानल अज़ीम सत आयतूं ऐं क़ुरान मुझा मुस्तफा तोखे ॾिनो वियो मौला इहे सत आयतूं बि कहिड़ियूं अल्लाह इहे बि फरमायो सबअ मिनल मसानी बार बार पढ़ियूं वेंदियूं हन सॼे क़ुरान करीम मां जेका वध में वध सूरत तिलावत कई वेंदी आहे जो उनखे अलहम्दु शरीफ चइबो आहे उनखे छा चइबो आहे वरी चओ छा चइबो आहे त पोइ हाणे अच त मां तोखे ॿ ॻाल्हियूं ॿुधायां जॾहिं सूरह फातिहा क़ुरान में आहे त इन सतन आयतुनि जो ॿियो अहिड़ो ज़िक्र आहे मां पंहिंजी ॿोली न अच त सुणे अलीअ जे दरबार में वठी हलाए कंहिंजे दरबार में वठी हलाए मञी थो न सुणे अलीअ खे सुञाणी थो न सुणे अलीअ खे मां साईं बख्शर शाह ॻाल्हि करे मां क़ुरान पढ़ंदुसि अज़ीज़ान में सुने अलील मुर्तज़ा शेरे खुदा फरमायो तमाम आसमानी किताब जो इल्म कुरान में तमाम आसमानी किताब जो इल्म कुरान में पूरे कुरान जो इल्म वरी सूरह फातिहा में सूरह फातिहा जो सॼो इल्म वरी बिस्मिल्लाह में बिस्मिल्लाह जो सॼो राज़ वरी बे में बे जो सॼो राज़ वरी बे जे टुभके में सुणा अली इहो टुभको छा है मुझे शेर खुदा मुर्की चयो अना नुक़तत तहतल बा ओ पुछण वारा छा छो पुछी इहो बे जो हेठा जेको टुभको आ जंहिंमें सॼे क़ुरान जो राज़ ओहो ॿियो नाहे साम्हूं तुंहिंजे अलील मुर्तज़ा वेठो